इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निहि व सिराजन मुनीरा अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाफ़ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुन्ज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरून हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिक रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्दु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिलहक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज अफ़लम यंज़ुरू इलस समाइ फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल अर्द मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिय व अम्बतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब व नज़्ज़लना मिनस समाइ माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद वन्नख़्ल बासिक़ातिन लहा तलउन नज़ीद रिज़क़न लिलइबादि व अह्यैना बिही बल्दतन मैतन कज़ालिकल ख़ुरूज। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी कलामिहिल मजीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम व यौम यहशुरुहुम जमीअन या मअशरल जिन्नि क़द इस्तक्थरतुम मिनल इंस वक़ाल औलियाउहुम मिनल इंसि रब्बना इस्तमतअ बअदुना बिबअदिन व बलगना अजलना अल्लज़ी अज्जलत लना क़ाल अन्नारु मथवाकुम ख़ालिदीन फ़ीहा इल्ला मा शाअ अल्लाह इन्न रब्बक अलीमुन हकीम। तमाम क़िस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान है जिन्ने जी हक़ीक़त। अॼु हिन ख़ुतबे जे अंदरि ई बयान थींदो जे जिन्न जेको रहिया कुरो ई इंसान जे कब्ज़े में अची सघे था। हिकिड़ो इंसान जेकॾहिं जिन खे पिंड जे कब्ज़े में करणु चाहे त करे सघे थो या न। मिड़ी कदा पहिरीं इहा ॻाल्हि सम्झी लाहियूं
जे जिन जो कोरिया ये गैब जो मामलो है। गैब यानी हिकड़ी अहिड़ी वस्तु जो पंहिंजी नज़र के साम्हूं न आहे, पांखे ना ही ख़बर जे उ कीअं रहें था, उन जी हालत कहिड़ो है। पांखे सिर्फ़ एतिरी ज ख़बर है जेतिरी क़ुरान ने हदीस में अल्लाह रब्बुल आलमीन पांखे ख़बर ॾिने। तंहिंखां सिवा ॿियो जिने जे बारे में जेकी पण इल्म रहियो, जेकी ख़बरूं पांखे ना ही मिलियूं, त पां पिंड जी रीते जेको रहियो अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे सघूं जेको क़ुरान ने हदीस में न आहे। गैब जेको रहियो यानी अमुक अहिड़ियूं वस्तु जेको पां ॾिठियूं न आहिनि, पण तंहिं हूंदे पंहिंजो उन मथे ईमान आहे। पां मलाइके खे न आहे ॾिठा, फरिश्ते खे पां न आहे ॾिठा, पंहिंजो ईमान आहे जे फरिश्ता आहिनि, पां ॿेरा रहें था। ईअं ज पां जन्नत दोज़ख पां न आहे ॾिठा, पां अल्लाह ताला खे न आहे ॾिठो, पण इन मिणी वस्तु जे मथे पंहिंजो ईमान आहे जेकी मणे वस्तु आई। ईअं ज जिन जो कोरिया ई पण अल्लाह जी मखलूक आई ने पंहिंजो ईमान आहे जी मखलूक आहे। जिन जो कोरिया ई इंसान जे कब्ज़े में अचे कि न अचे तंहिंजे बारे में मेन बयान आहे। मिणी कथा पहिरीं जेको माण्हू जिन कढनि था, जिन कढण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां साबित है, कढी सघूं था ने कढियो खपे। पण ई दावो करणो जे हिन जिन खे मूं मुंहिंजे कब्ज़े में करे लाथो आहे, हिन खे मूं हाणे कैदी बनाए लाथो आहे, हिन खे मूं हाणे ॿधी लाथो आहे, त हिन खे मूं कंहिं डबलीअ में हाणे पूरे छॾियो आहे, तंहिंजी क़ुरान ने हदीस जे अंदरि को पण दलील न आहे। मिणी कथा पहिरीं जेको माण्हू जिन कढनि था उन्ही में जा मड़े न, पण अमुक ई पण ॻाल्हि कई था कि जिन जो कोरिया ई असांखे गैब जूं ख़बरूं ॾियनि था। ई मड़े असांखे समाचार ॾियनि था जे सवारे कोरो थिए वारो आहे, परीहं कोरो थिए वारो आहे, ही माण्हू क्यानो अचे पियो, केॾा वञे थो, हिन कोरो खाधे, हिन जी वस्तु जेको विञाणी आहे उहो किथे पियल आहे, हिन जे घर में कोरो पियल आहे। ई मड़े असांजा मोकिल जेको रहिया, असांजा जिन जेको कब्ज़े में रहिया, उहो असांखे ख़बरूं ॾियनि था। ई मड़े गैब जूं ख़बरूं आहिनि। अने गैब जो इल्म अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटि न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, वइंदहु मफातिहुल गैबि ला यअलमुहा इल्लल्लाह। गैब जूं कुंजियूं अल्लाह ताला वटि आहिनि। अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे गैब जी ख़बर न आहे। जीअं पां इंसान खे ख़बर न आहे जे सवारे कोरो थिए वारो आहे, जीअं पां इंसान खे ख़बर न आहे जे पंहिंजे घर कोरो कोरो पियल आहे, जीअं पां इंसान खे ख़बर न आहे जे पां मां हर को माण्हू कोरो खाई आयो आहे, ईअं जिन खे पण इन वस्तु जी ख़बर न आहे। गैब जो इल्म अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे न आहे ॾिने। जीअं सुलेमान अलैहिस्सलाम जंहिंजे कब्ज़े में जिन हुआ, सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन हुकूमत ॾिने में न उहो अल्लाह वटां हुकूमत घुरिया हुआ। वहबली मुल्कन ला यंबगी लिअहदिन मिन बादी। ए अल्लाह मूंखे तो अहिड़ी हुकूमत ॾे जे मूं खां पुठियां ओड़ी हुकूमत कंहिंखे न मिले। इहा हुकूमत अहिड़ी वई जे अल्लाह रब्बुल आलमीन जिन जेको हुआ न ई पण सुलेमान अलैहिस्सलाम जे कब्ज़े में करे छॾे। जिन जेको हुआ ई पण सुलेमान अलैहिस्सलाम नु ड्रिजंदा हुआ। अने केतिरो ड्रिजंदा हुआ, सूरत सबा जी आयत नंबर 14 में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, फलम्मा क़बैना अलैहिल मौत। जरा सुलेमान अलैहिस्सलाम जे बारे में असां मौत जो फैसलो कयो, सुलेमान अलैहिस्सलाम मथे मौत अची वियो। मौत किन हालत में आयो, सुलेमान अलैहिस्सलाम जेको जिन खे कम करायो पे, पिंड जे कमकार में जिन लॻा पिया हुआ, अने सुलेमान अलैहिस्सलाम लठ मथे टेको ॾेई न उभा हुआ, लठ मथे टेको ॾेई उभा हुआ, अने उन्ही जी निगरानी कयूं पे। अने जिन खे सुलेमान अलैहिस्सलाम जो एतिरो द्रब हो, एतिरो द्रब हो
जे कम कंदा पिया हुआ नज़र खणी सुलेमान अलैहिस्सलाम खे निहारे की न सघंदा हुआ, एतिरो त्रिजंदा हुआ। जंहिं लठ मथे टेको ॾेई उभा हुआ, मौत थी वियो, जिस्म मां रूह निकिरी वियो, जिन खे ख़बर न, उहो पिंड जो कमु उअं जूअं कई पिया। अल्लाह फरमाए थो वमा दल्लहुम अला मौतिही इल्ला दाब्बतुल अर्ज़ि तअकुलु मिन सअतहु। उन्ही जिने खे ख़बर च न पई जे सुलेमान अलैहिस्सलाम वफ़ात करे विया आहिनि, ईअं उभा आहिनि लठ जे टेके मथे, लठ खे हेठां न उॾई लॻी, उॾईअ लठ खे खाधे, जर सॼी लठ खाजी वई तर सुलेमान अलैहिस्सलाम पट ते किरी पिया। जर पट ते किरी पिया तैर जिने खे ख़बर पई जे ही त माण्हू पुॼाणे कॾहिं वफ़ात करे वियो, असांखे त ख़बर न आहे, असां त द्रप में ईअं कमु कयो पिए। अल्लाह फरमाए थो वतबय्यनतिल जिन लौ कानू यअलमूनल गैब मा लबिथू फिल अज़ाबिल मुहीन। जे कॾहिं जिने खे गैब जी ख़बर वे, गैब जो इल्म वे, त उन कम में लॻा न पिया वे। जहिर उन्ही खे ख़बर पए जे सुलेमान वफ़ात करे वियो आहे त कमु छॾे न भॼी वञे, पर उन्ही खे ख़बर न वई, गैब जो इल्म न हो। एतिरे जैसे सुलेमान अलैहिस्सलाम लठ मथा पट ते न किरिया, तैसे जिने खे ख़बर न पई जे सुलेमान जो इंतकाल थी वियो आहे। मालूम ई थिए थो जिन जो जेको गैब जो इल्म आहे, अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं इंसान खे न ॾिने अने कंहिं जिन खे पण न ॾिने। ॿई ॻाल्हि, जेको माण्हू जिने खे पंहिंजे जे कब्ज़े में कयूं था अने पोइ चए था जे असांजा जिन जेको रहिया मोकल जेको रहिया इहे हलायूं था, इहे असांजा कम करे अचनि था। कंहिं माण्हूअ खे जिन चोटी रहे तर चए जे आऊं मुंहिंजो जिन मुंहिंजो मोकल जेको रहे उहो हलायां थो, ई जिन पिंड ई कटी अची वेंदो। पहली ॻाल्हि त इहा जे जेको जिन जंहिं माण्हू में जा को माण्हू जिन कढे थो तर चए थो जे हिन जिन खे मूं मुसलमान बनाए छॾियो आहे। इहे अक्सर सुहावना, कंहिं माण्हूअ खे जिन चोटी रहे, को माण्हू अचे उहो जिन कढे, पोइ उनखे चए हाणे तूं कलमो पढ़ी मुसलमान थी वञ, उहो कलमो पढ़ी मुसलमान थी वञे थो, अने पोइ चए थो जे हाणे आऊं तोजे कब्ज़े में आहियां, तूं जेको मूंखे कमु ॾसीने उहो कमु आऊं कंदोसि, तूं जेकी पण मूंखे हुकुम कने हुकुम आऊं मञंदोसि। जिन जेको आहे उनजे ताबे थी वञे थो। इन ॻाल्हि जी हक़ीक़त कोरो आहे जे जिन जेको रहिया ई कंहिं इंसान जी ॻाल्हि मञे ने मुसलमान थी वञे, इन जी हक़ीक़त कोरो आहे। मिड़ी कथा पहिरीं त इहा ॻाल्हि यादि रखी लायो, जिने में जा थोड़का ज अहिड़ा आहिनि जेको जिन नेक ने ख़ासा आहिनि, अक्सर जेको रहिया उहो ख़राब ने ख़तरनाक आहिनि, अक्सर जेको रहिया उहो कूड़ा आहिनि। हाणे हिकिड़ो जिन जेकॾहिं ॿोले थो न चए थो जे अॼु ॾींहं वटां आऊं मुसलमान थी वियोसि, हाणे हिन माण्हूअ खे आऊं कीन सताईंदोसि, तूं चओ न ईअं कंदोसि, पांखे कहिड़ी ख़बर उहो कूड़ करे थो कि सचो आहे? पाण विश्वास करे सघो? पांखे त दुनिया जा माण्हू जेको पांखे सामारिया इहे पांखे बोराए वञे था, हिकिड़ी ॻाल्हि वे करे ॿई वञे, पाण उनखे विसरी वञो। अने जिन त उहा मख़लूक आहे जंहिंखे पाण अखीं से ॾिसो पण नथा, उहो जिन पांखे चए जे आऊं हाणे मुसलमान थी वियो आहियां अने पाण उन ते विश्वास करे लाहियूं, पाण कीअं विश्वास करे सघूं? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू हुरैरा खे चए में जॾहिं इब्लीस शैतान अची करे ने उ चोराए ते बैतुल माल में जा चोरई कई थे तर छैले बागे जरा छॾे अबू हुरैरा उनखे तर चए तो क्या आयतुल कुर्सी सिखायां तो। जरा अबू हुरैरा अची करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए कि हीअं मूं हिकिड़े माण्हूअ खे पकड़ियो छैले बागे मूंखे उ हीअ आयत सिखाए वियो ने मूंखे चए हाणे तो वटां कीन थींदुसि। हीअ ॻाल्हि सची का कूड़ी? ये मूंसां वाइदो करे वियो अने मूंखे जेको आयत सिखाए वियो हीअ सची का कूड़ी? तर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सदक़क व हुवा कदूबुन, ये ॻाल्हि उन सची कयई पण कूड़ो आहे, हिकिड़े नंबर जो कूड़ो आहे। हाणे उहो पाण सां कहिड़ा कूड़ करे वञे, आऊं मुसलमान आहियां, आऊं हाणे वाइदो कयां थो बेफिरा कॾहिं कीन थींदुसि, अने कई केस पाण ॾिठा, कई अहिड़ा बीमार पाण ॾिठा जे जिन पाण हुन में जा कढो जे वाइदो करे वञे हाणे आऊं कॾहिं कीन थींदुसि, वरी पाछो वरी अचे थो, कूड़ो वे थो न। ईअं जे जेकॾहिं को जिन चए
जे आऊं हाणे तो भेरो आहियां, मुसलमान आहियां, तोजो मणे ॻाल्हि मञंदोसि, उनजी ॻाल्हि मथे विश्वास न कराइजे। थी सघे उहो कूड़ कंदो वे, हक़ीक़त में काफ़िर वे, हक़ीक़त में शैतान वे, दुश्मन वे, अने कंहिं इंसान खे चए जे आऊं मुसलमान आहियां, तोजो भाउ थी करे तो पर रहंदोसि, इन ॻाल्हि मथे विश्वास न कराइजे। ॻाल्हि असल ई आहे जे जिन जो कोरिया ई इंसान जे कब्ज़े में अची सघे था कि नथा अची सघे। पहली ॻाल्हि त इहा जे जिन खे पाण कब्ज़े में करे पण लाहियूं न त पण कंहिं इंसान लाइ करे जाइज़ न आहे जे जिन खे कब्ज़ो करे रखी लाइ पिंड वटि। तंहिंजो कारण आहे, पहलो सबब त ई आहे जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ पढ़िया पे, हिकिड़ो जिन आयो नमाज़ भुलाए, हिकिड़ो जिन आयो नमाज़ भुलाए त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पकड़े लाथो। न पकड़े पोइ सुबुह जो साहबा किराम खे चए था राति हिकिड़ो जिन आयो हो, उन मूंखे नमाज़ भुलाए ते मूं उनखे पकड़े लाथो, जले लाथो। अने मुंहिंजी दिलि में इहो ख़्यालु आयो, मूं इरादो कयो जे उन जिन खे जले ऐं थंब सां ॿधी छॾियां त सुबुह जो ऐं मड़े उनखे ॾिसो। पण पोइ मुंहिंजे भाउ सुलेमान जी मूंखे दुआ यादि पई जे उहा दुआ घुरिया हुआ, ए अल्लाह मूंखे अहिड़ी हुकूमत ॾे जेको मूं न पुठियां कंहिंखे न मिले। इहा हुकूमत कई वई, ए अल्लाह जिन जो कोरिया ई मुंहिंजे कब्ज़े में करे ॾे, तंहिं पुठियां ॿिए कंहिंखे पण इहा तूं ताक़त न ॾीज। जेकॾहिं आऊं जिन खे जले ने ॿधी लाहियां त जेको मुंहिंजे भाउ सुलेमान जी दुआ जेको आहे बाक़ी न रहे। एतिरे नबीअ लाइ करे पण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण जिन खे पंहिंजे कब्ज़े में न रखियो, उनखे छॾ ॾिनो त ॿिए कंहिं मुसलमान लाइ करे जिन कब्ज़े में करे रखणो अने उन वटां कम गिणणा ई बिल्कुलु पण जाइज़ न आहे। अल्लामा इब्न उथैमीन रहमहुल्लाह सऊदी अरब जा वॾा आलिम अने मुफ्ती हुआ, उन्ही खे सवाल करे में आयो जे हिकिड़ो मुसलमान जिन जेकॾहिं हुए, जिन जेकॾहिं को मुसलमान थी वञे त कोरो उन वटां पाण कम गिनी सघूं था, उन वटां पाण कम गिनी सघूं था, उन वटां पाण मदद गिनी सघूं था जे ही कम तूं मुंहिंजो करे ॾे, कि हिन ॻाल्हि में तूं मुंहिंजी मदद कर, ईअं पाण करे सघूं था हिकिड़े मुसलमान जिन वटां। अल्लामा इब्न उथैमीन रहमहुल्लाह फरमायो जे कंहिं पण जिन वटां कंहिं क़िस्म जी मदद घुरणी, उहो मुसलमान वे तंहिं भले न काफ़िर वे तंहिं भले जाइज़ न आहे। एतिरे लाइ करे जाइज़ न आहे, टे कारण रसियो जे कंहिं जिन वटां को कम गिनणो, कंहिं जिन खे कब्ज़े में रखी करे उन वटां को कम गिनणो, उन वटां मदद घुरणी जाइज़ न आहे। टे कारण आहिनि। पहलो कारण ई आहे जी पंहिंजे प्यारे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत न आहे। सुन्नत न आहे, कीअं सुन्नत न आहे? पामणी खे ख़बर अथई है जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर मक्के में जो आहे तर कई अहिड़ा जिन हुआ जेको मुसलमान थी विया हुआ, जिन मुसलमान थी विया हुआ, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं मञंदा हुआ, इताअत कंदा हुआ। अने कई अहिड़ा मौक़ा पण आया जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़रूरत पई जे मूंखे को ख़बर ॾे, मुंहिंजो को अची करे सपोर्ट करे ने साथ ॾे। काफ़िरे से लड़ाई थी, जंग थी, जंग में साहबा किराम ओछा हुआ, अने अल्लाह जे नबीअ खे ख़बर वई जे जिन मुसलमान थी विया आहिनि, ताक़त वारा आहिनि, बरूक आहिनि, पर अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं पण जिन खे ॿोलायो न जे अचो मूंबरा थी करे लड़ाई ने जंग कयो। मुसलमान हुआ, अल्लाह जे नबीअ खे ख़बर वई जे मुसलमान आई, तंहिं हूंदे कॾहिं न ॿोलायो जे अचो मूंबरा थी करे लड़ाई कयो, कहीं ख़बरूं मूंखे खणी पुॼायो, कि हिन कम में मुंहिंजी मदद कयो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं न कयो। साहबा किराम खे बेरा कोठियो, माण्हू वटां ख़बरूं गिणो, माण्हू खे हलायो दावत तबलीग मथे, माण्हू खे हलायो कमे कारे मथे। कॾहिं पिन जी ज़िंदगीअ में कॾहिं हिकिड़े जिन खे पण रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं कम मथे न ई हलायो, अने कंहिं कम में पण अल्लाह जे नबी उन वटां मदद न ई गिड़ो। जिन कढियो उस्मान बिन अबिल आस सक़फ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु के रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ जा इमाम बनाए करे हलायो। ताइफ में इमाम हुआ, नमाज पढ़ाईंदा हुआ, उतां जर उते विया हू त उन खे तकलीफ़ थी। तकलीफ़ इहा थी जे नमाज पढ़ंदा हुआ त भुली वेंदा हुआ, ख़बर की न पवंदी हुई केतिरी नमाज पढ़ियोसि, कोरो पढ़ियोसि, कोरो न पढ़ियोसि। पाछा अची करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए था जे मूंखे हलायां, पर मूंखे इहा तकलीफ़ थी पई है,
जे आऊं नमाज पढ़ा तो आऊं भुली वञा तो केतिरी नमाज पढ़ियोसि कोरो पढ़ियोसि मूंखे यादि नथो रहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी सीने मथे हथ हयो, सीने मथे हथ हयो अने पोइ फरमायो उखरुज अदू वल्लाह इन्नी रसूलुल्लाह, ए अल्लाह जा दुश्मन निकर ऐं अल्लाह जो रसूल आहियां। उस्मान बिन अबिल आस रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था उन ॾींहं खां पुठियां मूंखे कॾहिं तकलीफ़ न थई, को वस्तु आऊं न भुलियोसि, पर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जिन खे पिन जे कब्ज़े ने कंट्रोल में न रखियो, बल्कि उनखे चयो तूं निकरी ने भॼी वञ, बस ॿधणो कब्ज़े में रखणो, डबले में पूरणो, उन वटां कम गिनणा, ई रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत नाहे। ने ॿियो जेको नुक़सान, ॿियो जेको सबब है उहो ई है जेको इंसान जॾहिं जिने वटां मदद घुरे थो न तर उन जो अल्लाह मथे ईमान ओछो थी वञे थो, जिने मथे ईमान वधारे थी वञे थो। मुसीबत अची वञे, बीमारी अची वञे, हर की मुसीबत में, तकलीफ़ में, बीमारीअ में अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान खे ई हुकुम कए ऐं अल्लाह खे सॾु कयो, ऐं अल्लाह खे सॾु कयो। पर हिकिड़ो इंसान जॾहिं कंहिं मुसीबत में, तकलीफ़ में, ॾुख में जिन वटां कमु गिने तर उहो अल्लाह खे भुली वञे थो, हर की तकलीफ़ में उहो जिन खे सॾु करे थो। जे हाणे मुंहिंजा मोकल हलियो तो मूंखे ही कमु कर ॾे, मुंहिंजे कब्ज़े में जेको जिन रहे मुंहिंजो ही कमु कर ॾे, उनजो अल्लाह मथे ईमान नथो वे, जिने मथे ईमान अची वञे थो। ने पोइ पाण त उहो मुसलमान आहियूं, जिने जे बारे में त पाण खे ख़बर अथई सरकश वेंदा, पाण मिणी बिरा अल्लाह जा मलाइक आहियूं, अल्लाह जा फरिश्ता पाण मिणी बिरा वेठल आहियूं, पण कंहिं पण मुसलमान लाइ करे जाइज़ न आहे जे उहो अल्लाह जे मलाइके वटां मदद घुरे। पाण न चई सघूं ऐं मूं बिरा जेको मलाइक तूं मौजूद रहे मुंहिंजो ही कमु करे ॾे, न, पाण अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे पण सॾु न करे सघूं, पाण अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटां कमु न गिनी सघूं जेको पाण खे साम्हूं हाज़िर न वे। त मलाइके वटां जेकॾहिं पाण कमु नथा गिनी सघूं त जिने वटां पाण कमु कीअं गिनी सघूं था। टियों सबब जेको आहे उहो ई आहे जे जिन जेको आहे न ई गमे एतिरो ख़ासो थी वञे, भले नेक वे, हक़ीक़त में परियां कहिड़ो हूंदो अल्लाह खे ख़बर आहे, पण जंहिं माण्हूअ खे साम्हूं अचे थो, जंहिंसां ॻाल्हि करे थो न, जंहिंखे चए थो आउं मुसलमान आहियां, उहो मुसलमान भले हुए, तंहिं हूंदे पण जिन जेको पैदा थियो आहे न ई आग मां पैदा थियो आहे, कुरे मां पैदा थियो आहे, आग मां। आग जेको रही इहा पाण सॼी उंझाए विझो, जिराख पण पतंग जेकॾहिं बाक़ी रही वञे न अने इनखे मौक़ो मिली वञे त सॼे मुल्क खे दुखाए विझे। ईअं हिकिड़ो जिन जेको रहियो इनखे पाण गमे एतिरो सुधारे छॾियूं, गमे एड़ो नेक बनाए छॾियूं, गमे एतिरो ख़ासो बनाए छॾियूं, पर कॾहिं कंहिं ॻाल्हि मथां जेकॾहिं न रीस कयईं, कंहिं ॻाल्हि मथां जेकॾहिं गुस्सो थी वियो त उन इंसान जो नुक़सान कंदो न, ॿिए पुठियां कुटुंब जो पण नुक़सान कंदो। उनजी ॻाल्हि जेको जिन मञे थो न ईअं नथो मञे, जिन शैतान खे पण उन में जा कीअं कम गिनणा वेंदा, जेको इंसान जिन खे पंहिंजे कब्ज़े में करे थो, ख़ाली जिन उनजो चयो नथा कईं, ई माण्हू पण जिन ने शैतान जो चयो करे थो, ई उन जी ॻाल्हि मञे थो अने जिन शैतान इन जी ॻाल्हि मञे था। मुफ़्त में जिन कंहिंजो कमु न कईं, तंहिंजी दलील गुरू आहे अल्लाह रब्बुल आलमीन सूरह अनआम जी आयत नंबर 128 में फरमाए व यौम यहशुरुहुम जमीआ, क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जिने खे अने इंसान मिणी खे भेरा कंदो। हैरत पाण भेरा न आहियूं न, हैर पाण अलॻि रहियासीं, ऊ पाण अलॻि, पाण उन्ही नो अलॻि आहियूं। क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन मिणी खे भेरा कंदो, मिणी खे हिक ॿिए अॻियां हाज़िर कंदो, हिक ॿिए खे ॾिसी सघंदा। तेरा अल्लाह रब्बुल आलमीन चवंदो या माशरल जिन्नि क़द इस्तक्सरतुम मिनल इंस, ए जिने जी जमात, आ इंसान में जा घणे इंसान खे गुमराह करे छॾिया। ए जिने जी जमात, आ इंसान में जा घणे इंसान खे गुमराह करे छॾिया। अल्लाह इहा ॻाल्हि कंदो तेरा जेको ऊ माण्हू जेको दुनिया में जिने वटां कम गिनंदा हुआ, जेको जिने खे कब्ज़े में कंदा हुआ, जेको जिने वटां मदद गिनंदा हुआ, ऊ माण्हू कोन चवंदा। अल्लाह फरमाए थो वक़ाल औलियाउहुम मिनल इंस, ई माण्हू चवंदा जेको दुनिया में जिने वटां कम गिनंदा हुआ, दोस्त हुआ, ई चवंदा रब्बना इस्तमतअ बअदुना बिबअदिन, ए अल्लाह रुगो जिने वटां असां कम न गिणा, जिने असां वटां कम गिणो, असां इन्ही वटां कम गिणा आहे।
रुगो असांखे फ़ाइदो न ई थियो, इन असां वटां फ़ाइदो गिणो हुयो त असां पण इन वटां फ़ाइदो गिणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं इहा ॻाल्हि सुणंदो त चवंदो अन्नारु मथवाकुम ख़ालिदीन फीहा, त वञो अॼु ॾींहं खां पुठियां मिणी जो ठिकाणो दोज़ख आहे, उन में ऐं हमेशह हमेशह रहंदा। इन आयत मां मालूम थिए थो जेको माण्हू जिन्हें से दोस्ती रखे था, जिन्हें खे कब्ज़े ने कंट्रोल में कयूं था, उन वटां पिंड जा कम करायूं था ने पिंड उन जा कम कयूं था, अहिड़े माण्हुनि खे क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन दोज़ख जे हवाले करे छॾींदो। जिन जेको रहियो, शैतान जेको रहियो, ई इंसान जे कब्ज़े में अचे, चिंता अचे उन माण्हू वटि तो जेको इंसान हक़ीक़त में गुनहगार वे थो, हक़ीक़त में कूड़ो वे थो, पाखे साम्हूं नेक बनंदो, खासो बनंदो, पर हक़ीक़त में नेक हूंदो की न। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जी सूरह शूरा जी आयत नंबर 221 ने 22 में फरमाए, हल उनब्बिउकुम अला मन तनज़्ज़लु शयातीन तनज़्ज़लु अला कुल्लि अफ़ाकिन असीम, खे ख़बर ॾियां जिन शैतान किनी माण्हू वटि अचे था, उन माण्हू वटि अचे था जेको कूड़ा आई अने जेको गुनहगार आई। मुंहिंजा अज़ीज़ो, जिन्हें खे कब्ज़े ने कंट्रोल में करणो ने पोइ उन वटां कम गिणणा पंहिंजी शरीयत में जाइज़ न आहे। पाला करे जाइज़ न आहे जे पाण जिन्हें वटां कम गिनो। जिन जेकॾहिं कंहिं इंसान में हुए त पाखे उहो तरीक़ो ॾसे में आयो आहे, ऐं फीणा पढ़ो, ऐं दम कयो, ऐं क़ुरान जी तिलावत कयो, ऐं दुआऊं पढ़ो, ऐं ज़िक्र कयो, ऐं नमाज़ पढ़ो, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन वटां मदद करो। जिन शैतान खे छॾे ने भॼी वेंदा, उन घर में जा जिन शैतान भॼी वेंदा जंहिंमें क़ुरान जी तिलावत थींदी, पर इन वस्तुअ मथे पंहिंजो अमल न आहे। पाण उन माण्हू खे सॾु कयूं, उन खे बोलायूं जेको पिंड पण गैरुल्लाह वटां घुरे था, जेको पिंड पण जिन्हें ने शैतान वटां घुरे था, पंहिंजो ईमान पण तबाह ने बर्बाद कयूं था, अने पिंड जो ईमान पण तबाह ने बर्बाद कयूं था। मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह रब्बुल आलमीन सूरह बकरा जी आयत नंबर 102 में फरमाए, जरा सुलेमान अलैहिस्सलाम जो इंतकाल थी वियो, तंहिं पुठियां उन ज़माने में माण्हू में इहा ॻाल्हि मशहूर थी वई जे सुलेमान अलैहिस्सलाम जेको जादूगर हो, न जादू से हुकूमत हलाईंदो हो। अल्लाह रब्बुल आलमीन 2 फरिश्ता हलाए, 2 मलाइका हलाए, जंहिंजो नालो हारूत ने मारूत हो। हारूत ने मारूत बाबिल हिकिड़े शहर में आया हुआ, उन शहर में रही करे माण्हू खे सेखारींदा हुआ जे जादू कहिड़ो थिए थो, माण्हू खे ॾसींदा हुआ जादू ही आहे न, ई जेको नबीअ ॾसी था ई जादू न, ई नबूअत आहे जेको मौजज़ा खे ॾेखारीनि था। उहो माण्हू खे सेखारण करे आया हुआ जे जादू जी सुञाण थिए, जे जादू हेड़ो वे थो। पर माण्हू जॾहिं जादू सिखी विया त उहो मड़े माण्हू जादूगर बणी विया, अने पोइ माण्हू खे पिंड में विड़ायो, घर वारीअ ने घर वारे खे विड़ायो जादू जे ज़रिए। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, ई उन लाइ करे आज़माइश वई, उन आज़माइश में जा उकरी न सघिया, ई इम्तिहान हो, इन इम्तिहान में जा उहो पास न थी सघिया। ईअं ज ही जेको जिन जेको रहिया, जंहिंमें पंहिंजा माण्हू झलिया पिया आहिनि, हिकिड़ा जिन्हें खे कढे पिया, ॿिया जिन्हें खे पूरी पिया, ॿिया जिन्हें खे कब्ज़ो कई पिया, क़िस्मे क़िस्मे जा खिरे पई। मुंहिंजा अज़ीज़ो, पाण मिणी खे बचियो खपे। जिन हिकिड़ी गैब जी मखलूक है, पाण खे ना ई ख़बर उहो किन हालत में रहे था, पाण खे ना ई ख़बर उहो कीअं ज़िंदगी गुज़ारिए था। पाण खे सिर्फ़ु एतिरी ज ख़बर है जेतिरी क़ुरान ने हदीस में पाण खे ॾसे में आयो है। हाणे जिन्हें खे कब्ज़ो करणो ई पाला करे मुनासिब न आहे, न जाइज़ न आहे। न जेकॾहिं को इंसान ई दावो करे थो जे जिन मुंहिंजे कब्ज़े ने कंट्रोल में आहिनि, मुंहिंजी ॻाल्हि मञे था, त अॼु न त सवारे न त परीहं इन इंसान खे इन जिन्हें मां ज़रूर को न को नुक़सान थींदो। कुला उहो कंहिंजा ख़ैर खां न आहे, उहो कंहिंजा हितूअ न आहे। हाणे दिलि में जेकॾहिं ई सवाल पैदा थिए जे जिन जेको नेक वेंदा उहो पंहिंजा कम कंदा हूंदा, उहो पाण खे कमु अचींदा हूंदा, त को नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में नेक जिन न हुआ? नेक जिन हुआ। क़ुरान उन जो ज़िक्र कयईं जे क़ुरान सुणी करे मुसलमान थी विया, पर कॾहिं पण कीन आया हुआ जे वञो साहबा कराम जी असीं को मदद कयूं, वञो असीं नबी जी को मदद कयूं, नबी जो को कमु असीं करे ॾियूं। कुला नेक जेको जिन वेंदा उन खे ख़बर वेंदी असांजो जिहान अलॻि आहे, असांजो जेको दुनिया उहा अलॻि आहे, इंसान असांजो अलॻि आहे। असीं इंसान जे कमे में दख़ल अंदाज़ी न कयूं, इंसान असांजे कमे में दख़ल अंदाज़ी न कयूं। ही उहे जिन वेंदा
जेको सरकश वें था, जेको शैतान जा साथी वें था, जेको जिन गुनहगार वें था, पिंड के नेक चएं था, पिंड के मुसलमान चएं था, अने पोइ चएं था असीं आजा कम कंदासीं, ॿ चारि ॾींहं जो कम कंदा अने सवारे सॼे घर के तबाह ने बर्बाद करे छॾींदा। ईमान पण वेंदो, अमल पण वेंदो, अक़ीदो पण वेंदो, अने इंसान जी जान पण कॾहिं के वेंदी रहंदी। जिन जेको है ई जर पिंड जे गुस्से में अचे थो तर कंहिंकी जान पण इंसान जी गिनी लाहे थो। एतिरे इन वस्तु नो पाण खे पासो कयो खपे। जेकॾहिं पाण खे हिन क़िस्म जी को तकलीफ़ आहे त दुआऊं पाण खे सिखाए में आवयूं हुई, पाण उहो दुआऊं पढ़ो, पाण अल्लाह जो ज़िक्र कयूं, पाण क़ुरान जी तिलावत कयूं, पाण नमाज पढ़ो, पाण नेक थी करे रहो, पाण पाक थी करे रहो। ई अमल पाण कयूं, हर क़िस्म जे शैतान खां जिन खां पाण बची वेंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के इन ॻाल्हि मथे अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। पाण गुनहगार के खताकार के अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ फरमाए। हर क़िस्म जे जिन खां शैतान खां अने उन जी शर खां अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे बचाए। पाण खे अल्लाह रब्बुल आलमीन ईमान मथे अमल मथे कायम रखे। जैसे पाण खे जियारे अल्लाह रब्बुल आलमीन ईमान मथे पंहिंजो ख़ात्मो करे त ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जेकी बीमार आहियूं उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। जेकी मरीज़ आहियूं अल्लाह ताला उनजी क़ब्र खे कुशादा फरमाए। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان